नासिर वाक़िया खे कंदासीं। पीपी लेडीज़ विंग जी सदर एमपी फरियाल तालपुर चयो आहे पीपल्स पार्टी जी कामयाबी में औरतुनि जो अहम किरदार अदा आहे। ज़रदारी हाउस कराची में मीडिया एमपी फरियाल तालपुर टंडो मोहम्मद खान लेडीज़ विंग जे अगवान में मुलाकात कई। शगुफ्ता जुमानी, सादिया जावेद, कलसूम चांडियो, ही सोहो ऐं ॿिनि अगवाननि शिरकत कई। ब्रेकिंग न्यूज़ समाज से शेयर कयूं पिया। पीपी लेडीज़ विंग जी सदर एमपी फरियाल तालपुर चयो आहे पीपल्स पार्टी जे कामयाबी में औरतुनि जो अहम किरदार आहे। ज़रदारी हाउस कराची में एमपी फरियाल तालपुर सां टंडो मोहम्मद खान लेडीज़ विंग जे अगवाननि मुलाकात कई। शगुफ्ता जुमानी, सादिया जावेद, कलसूम चांडियो, ही सोहो ऐं ॿिनि अगवाननि शिरकत कई। मुलाकात में पाकिस्तान जी मौजूदा सियासी सूरतहाल ऐं बलदियाती चूंडनि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कई वई। फरियाल तालपुर चयो त पीपी जी कामयाबी में औरतुनि जो अहम किरदार आहे। फरियाल तालपुर चयो त बलदियाती चूंडनि खां अॻु मुकमल तयारियूं कई पियूं वञनि। हिन भेरे पीपल्स पार्टी पहिरीं खां वधीक अक्सरियत सां कामयाब थींदी। पीपी लेडीज़ विंग जी सदर एमपी फरियाल तालपुर चयो आहे पीपल्स पार्टी जी कामयाबी में औरतुनि जो अहम किरदार आहे। ज़रदारी हाउस कराची में एमपी फरियाल तालपुर सां टंडो मोहम्मद खान लेडीज़ विंग जे अगवान मुलाकात कई। शगुफ्ता जुमानी, सादिया जावेद, कलसूम चांडियो, ही सोहो ऐं ॿिनि अगवाननि शिरकत कई। मुलाकात में पाकिस्तान जी मौजूदा सियासी सूरतहाल ऐं बलदियाती चूंडनि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कई वई। फरियाल तालपुर चयो त पीपी जी कामयाबी में औरतुनि जो अहम किरदार आहे। फरियाल तालपुर चयो त बलदियाती चूंडनि खां अॻु मुकमल तयारियूं कई पियूं वञनि। हिन भेरे पीपल्स पार्टी पहिरीं खां वधीक अक्सरियत सां कामयाब थींदी। आगाह कई पिया कि पीपी लेडीज़ विंग जी सदर एमपी फरियाल तालपुर चयो आहे पीपल्स पार्टी जी कामयाबी में औरतुनि जो अहम किरदार आहे। मुलाकात में पाकिस्तान जी मौजूदा सियासी सूरतहाल ऐं बलदियाती चूंडनि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कई वई। फरियाल तालपुर चयो त पीपी जी कामयाबी में औरतुनि जो अहम किरदार आहे। तफ़सील मां कंदासीं सीनियर रिपोर्टर शबीर लाशारी खां। जी शबीर, आगाह कजो। जी बिल्कुल, पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग जी मरकज़ी सदर फरियाल तालपुर औरत विंग ज़िले छटे सिजावल इन्हनि ज़िलनि सां तालुक़ रखंदड़ जेके लेडीज़ औरतूं उन्हनि सां मुलाकात कई आहे। टंडो मोहम्मद खान लेडीज़ विंग जे अगवाननि सां मुलाकात दौरान एमपी फरियाल तालपुर सां मुलाकात में शगुफ्ता जुमानी, पीपीएम के सादिया जावेद, कुलसूम चांडियो, वीर सोहू ऐं ॿिनि बि शिरकत कई। मुलाकात में पाकिस्तान जी मौजूदा सियासी सूरतहाल ऐं बलदियाती चूंडनि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कई वई। उनखां अलावा उन मौक़े ते पीपीएम के फरियाल तालपुर जो चवणो पाकिस्तान पीपल्स पार्टी जी कामयाबी में औरतुनि जो अहम किरदार आहे। इन हवाले सां टंडो मोहम्मद खान ज़िले जूं जेके लेडीज़ विंग जूं अगवान आहिनि उन्हनि पंहिंजो भरपूर किरदार अदा कयो आहे। उन मौक़े ते जेके मकानी चूंडूं आहिनि उनखां अॻु मुकमल तयारियुनि जे हवाले सां पिणु गौर वीचार कयो वियो। उन मौक़े ते फरियाल तालपुर जो चवणो त हिन भेरे पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻे खां वधीक अक्सरियत हासिल कंदी। जी, महिरबानी शबीर लाशारी तफ़सील जे लाइ।